चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स अदा नूरल ही वट पानी पी तुझे इंजर गरम थी वई आहे अल्लाह किथां किथां पे धुआं कढी माई के करे मुझे दूहर ते तुखे दम जी बीमारी दी छे त मोहते कपड़ो ले घुम ना लाचार भैया लहसुन खोलो घुमदी दी मती न पियंदो सियो पानी हरामा मुते तुझी मर्जी अदा तू पानी छो पेंदे तू रत पेंदे रत तू हाणे सोची तो मां कंहिंजो रत पिया हाँ मामन तो रही गया मां आदम खोर मरन जो रत पियंदो हाँ चंद्र के रात मुझा बदन जा वडा निकरी दाइन हथन जा न वडा दी दाइन असल मां शिकारी थी माण्हू जो रत पियण ले वत दो माण्हू बोलींदो ये ल ॾिस रे मोरे ॾिस हे मुझा तोड़ा सावा थिया हे मुझो कदम फ्री हुआ हाँ ॾिस न न न न न बाकी छा नजर आई मुझे पिचू पिचू छाजो पिचू यो मोगे अच्छे करण लाइ मु क्रीम है हो जेजा कुछ सलामड़ी अखिल में रही आन निभागी गौर साडस मुखे छो तो डजारी तहां जी मिलकियत मु खादी आ छा तहां जी मिलकियत सा तहां जे मर्याद पी कलूर कया जुआरी हो ना जुआ में हारा छडी पेंजी मिलकियत यार तव्हां भई सुनिया के न कम जा इन्हीअ जे करे तो सुनिया ही छितो गयो आ मां तो चवाई माठ कर मुझे दिमाग जो रगू जो फाटल पर नको उनका बस करवारी माई चा मुखई वनी करंटीना में पाण के बंद करणो पवंदो खुदा को तो मां जान छड़ाए असांजी या खबर भी कौन थी पैसे कतरीना के करंटीना पे चवे देख रहे तो मुंजो भान नूर मोहम्मद नूर लो खाती खोरारो कित्या अंदर कमरे में वेवा कमरे में आराम करना आयो न आराम किथे ही दस एडी सतसुरी बुधाई मां जो कावड़ में कमरे में हले वेवा ता द भार नी भेन न सजो तर त पाए थजो तोरा भार बार जमींदार थण जो खबरू कंदा था वतने तो वरी ते थन जो रत पी छजो जूस पी पानी पी सिद्धो सोचो ना पेजे भा जो भर झलो तो थी जेके गोठ वाला इज्जत न था देने त असा जो रत पी गयो वली गाल थी तो के खबर ही काने का अदो नूरल मूरल जने असा थोड़ी कदी बनी पनी संभाईंदा थी मन बाका त के जमींदार समझदा ए पाड़े पट्टी वाला समझंदा के संगे चैन घरन दा चंगा मुर्स आइन हाने छा थियो फैसले का पो मामलो मठी थियो हल बा जिता गुजरू था सलाम ना कयो ने मानो रे पुटना निकता हलिया दवन हई एडी दोस्त थी पया दिल थी ते गोलियों हन पर ना गोलियों के तेरे थियो अरे रे बुरा गोली ना ला जाए खावा का जेल ले दे अब तो मुके जेल वजनो को ने को इने कर मां अपने कमरे में थो जा जेल भी मुरसल ले खयान कहां त मुरसा हो ही कोन आई अचियो आचुआरो आप ही ते सही ना था त देखया दूर नी खराब न थी वजना या आयो आचुआरो ना हमारो आचुआरो आयो हमारो ओ ही है यो आचुआरो हवा वारा वाचूड़ा त पाण सा गड किन्ने कलियूं खणी इंदा तू सरी गोठ जो खबरू खणी आयो हुंदे बुधाए केड़ू खबरू आइन वरी अज तवा जे ला खुशखबरी बाहे आई दुख जी खबर बाहे पेरा ता के केड़ी गाल बुधाया त पेरा खुशी वाली खबर बुधा पोए खणी दुख वाली खबर बुधा न पेरा दुख वाली खबर बुधा त दुख रहा तू ओ वरी खुशी वाली खबर बुधाई जाए त खुश रहंदासी दुख वाली खबर ही आए त बीबी मात्र खिली वठा चरिया छा पेरा दुख वाली खबर बुधू पो खुशी वाली खबर बुधी पो खुश थी नासी हां ठीक है चलो आए गाल कया हां तो बुधा तवा जा भार न नूरल भूरल आए सजे गोठ में उन जी इज्जत तके जड़ी थी भैया तके जड़ी गुजरन ता गिटे मा सब ले ता सलाम वालेकुम के जवाब भी कोन थो दे अजूरल ते नजर में छितो थी पियो बाकी बूरल जी ता आगे खबर जाए जब का बेस्तो इज्जत दी उनके ता खबर ही कान थी पावे मजा इज्जत वाला बा मजा मिठड़ा बा निसी जातो आई रोहन पिटण थियो हां जितरो दुख ओतरो नोसी पिटियोसी हानी का खुशी जी खबर बुधा आने खिल वाली कमरी आए तो तव्हां जे मुर्स जी त सजे गोठ में वाह थी वई वाह असल सलाम जा गोठ वारनि जा टड़का अथनि टड़का
को ज़मींदार तो चवे न को वॾेरो तो चवे न अला ख़ुशीअ में सभु आईं थुला थी पिया न मां त सम्झां थो किथे फाटी न पवनि हा हा ये आहिनि अहिड़ा जेके हिननि जे गिचीअ में सुकल गुल पिया हुया न उनजी पचरी कोन पिया छॾनि एॾी इज़त मिलण खां पोइ ये मुंहं ठका ॾेई मरंदा बाचूड़ो हिकिड़ो कमु कर आई भाई हुकुम कयो कहिड़ो कमु करिणो आहे तूं हाणे उबते सुबते जो पीछो न छॾ हर ख़बर असांखे आणे ॾे हा बाचूड़ा जेकॾहिं इहे ख़बरूं तो असां ताईं पहुचायूं न असां तोखे ख़र्चियूं बि ॾींदियूंसीं तोखे कपिड़ा बि वठी ॾींदासीं छो त हाणे असां बि ज़िमीदारनि जूं ज़ालूं आहियूं को घटि आहियूं छा यला मूंखे त मज़ो थी वियो हेॾा हिननि जी ख़र्ची मिलंदी होॾा वरी मांधाणीअ वारनि जी ख़र्ची हाणे त मुंहिंजे लाइ मज़ो थी वियो मज़ो वाहे लॻे छा थो सोची कुझु न अदाई कोर्ट जो नोटिस आयो कोर्ट जो नोटिस अदा भूल न चढ़े असां किन मुल्कनि खे पंहिंजा हिसाब पतियूं विराए ॾिना त पोइ कोर्ट में केस छाजे लाइ कयो अथनि छाजे लाइ नोटिस मोकिलियो अथनि अदा ही उपते सुपते वारनि नोटिस कोन मोकिलियो आहे ही हिननि जे भेण जो कारनामो आहे भेण जो कारनामो भाई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए वरी बि तोखे कहिड़ियूं कुहारियूं हयूं जो कोर्ट ते चढ़ी मां तोखे कोर्ट जो नोटिस छो मोकिलींदसि हा बाक़ी अॼु खुदि नोटिस वठण जो रवाज हले पियो हा बाक़ी थी सघे थो कि पाड़े वारनि शिकायत कई हुजे देर भाॼई ते रोज़ उलरूं पियो करे मारण लाइ भॻो पियो अचेसि न न अदा नूरल मांधाणीअ कुझु न आहे कयो ही नोटिस तोखे भाॼाई हाजाणी मोकिलियो अथई तलाक जे लाइ तोखे तलाक ॾे केरु भाॼाई मांधाणी तो न न ईअं लिखियल हूंदो तूं अधी हाजाणी खे तलाक ॾींदे सिधो सम्झाइसि पंहिंजे खीर प्याक भाउ खे हा ईअं इन वक़्त जे लाइ त मां पीर पियो फासियां पढ़ पियो चाढ़ियां ॿुधाया था काथे सही करणी आहे काथे हल ठहिणो आहे वारो कर त जान छॾायो ओदा वो मुंहिंजा भाउ अदा तूं जज़्बाती न थी असां भाॼे हाजाणी खे सम्झायूं था हू सम्झंदी ॻाल्हि खे वापसि घर वठी ईंदासूंसि हा हा मां बि अधी हाजाणी खे चवंदसि त तकड़ छा लाइ पई करी मूंखे लॻे थो मामे वारनि चोरियो हूंदसि मां हाणे सम्झी वई आहियां न को अरे को मेरे मन तो काफ़िलो न हलंदो मां त उन ॾींहुं सोचे छॾियो हो जिनी मूंखे ख़बर पई त इहा माई हाजाणी वञी पंहिंजे मामनि वटि रहियल आहे कोन खपे मूंखे बि इहा वॾवर वधा तूं ॻाल्हि खे सम्झी छो न तो ॿई भेनरूं आहिनि बेकुल जिन असां सां शादी कई वरी तूं भाॼाई हाजाणी खे तलाक ॾींदे तॾहिं दौर जूं सियाणियूं सेफ्टियूं मायूं न तोसां शादी कंदे लाइ राज़ी कोन थींदियूं चवंदियूं ॾींग आहे रुॻो डंडो उभो थो करे मां बि सोचां पई त असां ॿिनि भेणनि खां ज़िंदगी में का ग़लती थी आहे पर भूरल यादि ॾियारे छॾी पर असां तव्हां ॿिन्हिनि सां शादी करे ॿिन्हिनि भेनरुनि ज़िंदगी में वॾी ग़लती कई ईअं न रहो तूं रोई थी त मूंखे क्यास घटि खिल वधीक थी अचे बसि अदा मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे सुभाणे पाण कोर्ट हलंदासीं न ज़मीन जे निबेरे करण लाइ उते इहा माई हाजाणी बची फ़ाको कंदी ऐं जीअं ईंदी त कोर्ट में हुन ज़मीन सां गॾु हिन जो बि किसो तमामु करे छॾींदासीं कंदासीं त आज़ादु त वते लामारा ॾींदी झिरकी वांगुरु अदा तोखे तलाक ॾियणी आहे न भली ॾे बाक़ी हीअ मुसीबत आहे न इनखे सॼी ज़िंदगी मूंखे संभालणो आहे अज़ाब ही जो मुसीबत ओदा हलो मत में सूर थो पे हल ॿाहिरि हलो हलूं था चुरपुर त बंदि करना मस्का जो अख ते चढ़े थी तू वरी चुरपुर करे उनखे भॼाई थी छा थी साह बि न खणा छा साह खणे थी नचे थी चूड़िस आई नहीं खबर ताजी खबर भली खबर नहीं खबर बादी खबर अच्छी भाई ताजला अच्छी भाई नहीं खबर ताजी खबर मार्केट में तो हाँ जेला अच्छी भाई मोआ हिकड़ी जाए ते भी असां जो मथो न फेरे आई मां चोरो बताई ये फिरंदो आहे न पोइ मां छो न फिरां कोई पियो फिरजे पहिरां इहो ॿुधा त ताज़ी ख़बर मुंहिंजो मतिलबु ताज़ी ख़बर कहिड़ी आहे पहिरां इहा ॿुधा
ऐं भूरल मिलियो हो अदो भूरल तो सा मिलियो इन में ताज़ी ख़बर कहिड़ी आ? ऐं अॻिते बि त ॿुधो न भूरल मिलियो हो भूरल जे हथ में कोर्ट जो नोटिस हो हाँ कोर्ट जो नोटिस छाजे बारे में? तव्हांजी भाॼाई आहे न नूरल जी ज़ाल कोर्ट मां नोटिस मोकिलियो अथई त मूंखे तलाक खपे सफ़ा ॻाल्हि उते पहुती आ छा? ॿियो न त उते बि पहुती आहे हुते बि पहुती आहे हींअर हिते बि पहुती आहे हिते भी पहुती आ होॾे पहुती आ होॾे पहुती आ हिते पहुती आ मतलब छा कहिड़ी ॻाल्हि आ? हिते माना नूरल भूरल जे घर हुते माना कोर्ट में हिते माना मां तव्हांजे अॻियां ॻाल्हि खणी पहुतो आहियां हला दा नूरल खे समझायूं त ये तकड़ न करे अदी तू छा थी समझी त ते भूरल ऐं माधाणी हुनखे कोन समझायो हूंदो अदी इहो कमु ईअं ई हलंदई न दा नूरल मुड़ंदो न या हाजाणी मुड़ंदी ऐं न वरी मां मुड़ंदुसि तू छा कान मुड़ंदे मुआ तो बि त ज़ाल खे तलाक ॾिनी हुई न अदो नूरल बि ॾींदो सभई तो जहिड़ा थींदा पोइ मिठाई विराईंदासीं ऐं चलो लुंडीअ ते पेर पवनि किथां जी ॻाल्हि किथां खणी वई आहे असां त फ़क़ीर आहियूं सॼे राज खे दुआऊं ॾींदा आहियूं त शल वेड़ा वसंदा रहनि पोइ तो सोचे त मां बि मुड़ंदसि मां न मुड़ंदसि तव्हांजे लाइ ख़बरूं आणींदुसि न ऐं हा ख़बर खणी अचण जी ख़र्ची वठंदे तरस ॾियाई थी वाचुड़ा बि त ख़बर ॾे अदा भूरल ख़ुशि त हो या ॾुखायलु हो इहा इहा त मूंखे ख़बर कान्हे बाक़ी बूथ त सभु सॼल केले जहिड़ो लॻो पियोसि बाक़ी अंदर जी रब खे ख़बर अचे ही वटि ख़बर जी ख़र्ची ऐं असांखे ईअं ख़बर पहुचाईंदो रहो ऐं मां सदको विझांव दिलि ख़ुशि करे छॾियो फोन आई अथई फोन अदा बता फोन तुंहिंजी थी वञे मुंहिंजी न आहे अरे मुंहिंजी पेन तुंहिंजे खीसे में छाजे लाइ वञंदी अरे अरे पर जा वॾेरा तुंहिंजी फोन थी चलो अच्छा खीसो तुंहिंजो पंहिंजो अलॻि तुंहिंजी फोन अलॻि मुंहिंजी फोन अलॻि मुंहिंजो खीसो अलॻि अरे तुंहिंजी वॾेरा ते मां मत फ्री थी हे थी हाणे ॾिस तुंहिंजी फोन त तोॾे आई आहे न ठीकु आहे भला आई आहे त भला तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे मां ॻाल्हायां थो न हलो हा जी अदा काथे आयो अदी मर्दानी असां ॿई भाई रौबतो ऐं सुबतो घिटिन में रुलंदा था वठूं अदा घिटिन जा शहज़ादा आयो भली रोलो अदी हाजानी कोर्ट जो नोटिस मोकिलियो आ कोर्ट जो नोटिस छो थाजे लाइ अदी हाजानी नूरल खां तलाक वठण थी चाहे छा अदी हाजानी तलाक थी वठे सुबता ॿुधई आस्ते फाट घिटीअ में बीठो आहीं ग़लती थी वई ऐं घिटीअ में थो ॻाल्हायां न अदी तूं फोन बंदि करे अहिड़ी उगरियूं ॻाल्हियूं हिते न कपियूं असां अचूं था तुंहिंजे घर हा न हाणे ॾिठई न मूंखे ख़बर पई न मां त वरी फोन ते आस्ते बि थो ॻाल्हायां न तूं त हेॾियूं करे तूं बंदि कर फोन तेरे वटि दिमाग़ ख़राब थी बंदि कर हलो त न कर ॾे हल्दी जान आज वाचुड़ा अजिया हवा हा हवा किथे हवा किथे हवा जीअं न कुते ते मक्खी वेंदी आहे त बुल ऐं पुष्टियूं छॾींदो आहे तूं बि थोरो इहे बुल ऐं पुष्टियूं छॾी कंहिंखे थो ॻोल्हीं हवा खे अरे चरीअ जा पुट इहो त ॿुधाए अॼु ताईं भला कंहिंखे हवा नज़र आई आहे हा अलाह हवा त मूंखे सफ़ा वेझे का नज़र आई 2 टे साल त मूंसां गॾु बि रही पोइ वरी मूं हुन खां तलाक वठी छॾी मञा थो त हवा ऐं वाचूड़ो हिक ॿिए जे लाइ मज़लूम मुंहिंजो मतिलबु आहे त लाज़मी मलज़ूम आहिनि छो त जिथे हवा इहे गोल फिरंदी आहे न गोल उनखे वाचूड़ो चइबो आहे ऐं जिते वाचूड़ो घुलंदो आहे उन मां वरी हवा थी वेंदी आहे हवा मुंहिंजी ॻाल्हि सम्झी पियो न त मां कहिड़ी बकवास वेठो थो कयां अच्छा सम्झी वियुसि त तूं वारी हवा जी ॻाल्हि कोन थो करीं जेका हवा हे हुकुम सां लिखबी आहे तूं त उन हवा जी ॻाल्हि थो करीं न जेका हे हाथीअ सां लिखबी आहे छा थियो आहे हिन हवा खे इहा हवा जॾहिं घुलंदी घुमंदी फिरंदी पोइ मूंखे उन मिल्कियत जी ख़बर पवंदी जेका मूं ज़मीन में पूरी पर अफ़सोस उहा पूरियल मिल्कियत मां हासिल न करे सघियुसि कुझु बि न करे सघियुसि सेठ साहिबु हिकिड़ी अलाह जी बानी आहे सती जती उन वटि हलूं
तोखे त इहो बि ॿुधाईंदी त तूं कॾहिं मरंदे ऐं मुंहिंजो मतिलबु आहे तोखे सभु कुझु ॿुधाईंदी तर्फ़ ॿुधाईंदी पासा ॿुधाईंदी कहिड़े तरफ़ तो या पंहिंजी मिल्कियत पूरी ही सभु ॿुधाईंदी सची। मां कहिड़ो कूड़ हणंदुसि त मां पंहिंजी नक़द रक़म ऐं ज़ेवर ऐं काग़ज़ पट पूरींदुसि, ॿियो कंहिंजे पीउ जो हिसो त कोन्हे न उन मिल्कियत में। ऐं पोइ हल त हलूं न उन ॾे सॼी तोखे निशानियूं सजाए ॿुधाईंदी। पोइ माण्हू कर पहिरीं त उन अलाह जी पहुतल औरत खे हली था पहिरीं पऊं उन मिल्कियत मां 1 लख रुपया पूरो ॻणे ॾींदोसांसि। पोइ यार वारो कर हल त उन फ़क़ीरियाणी खे हली पकड़ियो जेका अलाह सां सिधो सां थी ॻाल्हाए उन जा हली पेर पकड़ियो हुनखे मिंथ कयूं जेका मिल्कियत मूंखे ॻोल्हे ॾे ऐं मां वाइदो थो कयां तोसां त मां हुनखे पूरो 1 लख रुपया ॻणे ॾींदुसि। लख ऐं पूरो अड़े हा वाइड़ा हेतिरा लख पिया आहिनि लख उन्हनि मां जेकॾहिं हिकिड़ो लखड़ो निकितो त छा थियो बड़ ते कीसी जहिड़ी वेठी तहिड़ी न वेठी दरिया मां जेकॾहिं झिरकी टियों बज़ां पाणी पीतो त छा थियो। चङो हाणे चङो खणी यकीन हाणे उते त भला हलूं काॾे हलूं न कमकार ते हलो 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 खण पंहिंजो इहो सामान अॻियां थी वियो। पुट आलू अथड़ जी बाबा कारा शमू शौकीन बाबा असां वारा शौक़ बि पूरा कोन थिया न हवा मिली न वरी हाजी लकुण वारी मिल्कियत बस असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा। बाबा कोशिश त कई आहे न लकुण वारी मिल्कियत ॻोल्हे लखापति थियूं पर अञा क़िस्मत साथ नथी ॾे छा कयूं। बाबा क़िस्मत साथ ॾींदी आहे महिनत सां ऐं असां महिनत कई किथे आहे अञा जेॾी महिल वञूं था ज़मीन खड़काए मोटी था अचूं। मुंहिंजे ख़्याल में त असां खां पहिरीं लकुण कमु पंहिंजो टपाए वियो आहे। हा बाबा हाजी लकुण खे बि पंहिंजी मिल्कियत लाइ आंध मांध लॻी पई आहे सुकून सां बि वेहण नथो अचेसि। नूरल भुरल बि मिल्कियत में हिसाबती में लॻा पिया आहिनि असांखे 1-2 ॾींहंनि में खोटाई करे कमु पूरो करिणो आहे न त हेतिरनि ॾींहंनि जी महिनत पाणी में हली वेंदी। त पोइ बद संदरो जिते हाजी लकुण पंहिंजी मिल्कियत पूरी आहे उहा जाइ असांखे ई ॻोल्हणी आहे ऐं पाण खे अयाशी करणी आहे। ज़रूरु कंदासीं आयाशी बाबा। उठ उठ तो हलो हल हिम्मत कर अजे आए आए हाय अरे छा छो थई या छा छो थई सबू वनेरे जी बादशाही जो ख़ैर। अरे ख्याल कदो कर सबू हाणे ॿुधाए का नई ताज़ी तवानी पुरकश जी ख़बर आंदी थी ॿुधाए। जीअं त तव्हां रेडियो गर्भस्तान ॿुधी रहिया आहियो ऐं वॾेरे जो नौकर सरू तव्हांखे ख़बरूं ॿुधाईंदो जीअं त अॼु नूरल वारनि जो पूरो ख़ानदान कोर्ट में हाज़िर थियो जंहिंमें नूरल पंहिंजी ज़ाल हाजाणी खे तलाक ॾेई छॾी ऐं मिल्कियतनि जा हिसा बि थी विया। उबते सुबते जे हिसे में गंज अची वियो बाक़ी नूरल भुरल ओबर सोबर ते गुज़र कंदा ऐं आख़िर में माई हाजाणी तलाक वठी मामाणनि ॾे हली वई। अॼोकियूं ख़बरूं ख़तम थियूं वॾेरा साईं। हाँ जॾहिं तलाक थी वई पंहिंजे भाइरनि सां रहिया वापसि छो वई। हाजाणी जो चवणु हुयो त जे ॻोठ वापसि हलियसि त माण्हू मथो खाई वेंदा इज़त वारो मुदो मामनि वटि रहंदसि पोइ फ़ैसिलो कंदसि त बाक़ी ज़िंदगी कीअं गुज़ारियां। हाँ ये भी सही है बाक़ी वो उबतो ऐं सुबतो ज़मींदार थी विया ऐं खेर ख़ुशी नूरल भुरल वारे पीउ बि उन्हनि वीचारनि सां ॾाढो ज़ुल्म कयो वॾो ज़ुल्म अल्लाह तल जुआ में हाराए छॾियनि। नूरल वारनि जी माउ खे बि तलाक ॾिनई उहा सदमे में मरी वई। सम्झी न सम्झी छा सम्झी। सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नसीब आहे वॾेरा साईं बाक़ी उबतो सुबतो ज़मींदार थिया आहिनि हाणे साईं काटियूं पाए ॿार लूटे घुमंदा। बता जीजो ॿियूं ॻाल्हियूं संभसे
अरे यार तो आज लिबास है तो मुके तेजब थोड़ा बल्कि खिल्लत ही है अरे चाहे भाई मथन से पट्टी किड़ियों रखे हो पैदा घुमो और जे के गड्ढा जा थरे बुत ते प्या थव मुके दा मुल्तान जा मंगड़ा रगल हाजी साहब हीअ असांजी अबेदाद जी निशानी आई असां अछुल बि कोन मटाईंदासीं। हा त बुता तू सही तो चवे जमींदार जी निशानी पटको हूंदो आहे जेको असांखे पतल आहे पर बाबे जी जेका निशानी आहे न उहा असांजे हिन बुत ते आहे सादगी जी निशानी। अच्छा पंहिंजनि कपिड़नि ते जॾहिं नज़र विझंदा आहियूं न त असां पंहिंजी औकात में रहंदा आहियूं। असां सम्झंदा आहियूं त असां बि मिसकीन ग़रीब हुयासीं कंहिं ज़माने में कंहिं ग़रीब गुरब सां टरड़ पाई न कंदासीं उनजी इज़त कंदासीं उनजो एतिराम कंदासीं इहो असांखे फर्ज़ु आहे असांजे पीढ़ार खे कर्ज़ु आहे। अरे तू ॿुधाए त छा थो चवणु चाहीं अॼु त कुड़े भाई हो थो चवां मां त कुझु कोन थो चवां। साबू तूं ॿुधाईसि न भला। हा हा हाजी साहब मूं हुननि खे सम्झायो त हिते जा माण्हू चालाक आहिनि तव्हांखे तव्हांजी ज़मीन समेत खाई वेंदा सही थो चवां इन करे तव्हां ज़मीन मकाज़े हाजी साहब खे ॾेई छॾियो सॼो झंड हाजी साहब जे ॻिच में पवंदो ऐं तव्हां माल जा मालिक कीअं हाजी साहब बाबा मालिक त आहिनि न जेके दिलि चवंदड़ त ॾींदा जेकॾहिं दिलि न चवंदा त मां को कुआड़ियो कोन हणंदोसां न बाबा रोज़ जा राणा आहिनि ॾंड ठीकु आहे न त ख़ैर आहे 12 महीननि जे साथ में आहियां बाबा। अजी लकुन तोखे इहा ख़बर हुजे त इहा ॻाल्हि असांखे पहिरीं ई कननि ते पहुची चुकी आहे। असां ॿिन्ही भाइरनि फ़ैसिलो कयो त असां इहा ॻाल्हि तोखे ज़रूरु ॿुधाईंदासीं असांजो सॼो मामिलो तुंहिंजे हवाले कंदासीं। हाँ जी हाँ गाला तो वो जी बिस्मिल्लाह अरे वो मसलो है अबरी केड़ो मसलो है कुछ पैसा मोटा है कुछ पेड़ संजे लाए मां तलाश में लगो पिया ये जो मिलिया ना ते ठका कराई दो ठका बस करो हाँ जाबा खेल रहा ये पिते 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 पे आज लकड़े की गल बुधाई आई ओ जेका तू मिलके त पूरी इन जमीन में रात जो अता बई बाहर उते मौजूद होया से असा ॾिसूं पिया तो के पढ़ियो अरे मारे थोड़े का तावजी का थोरो करे छड़ियो। हाँ लाइव जे टीवी में ॾिसबो आहे बसि राति ऊंदहि हुई न इन जे करे ब्लैक एंड वाइट नज़र पियो अचे सम्झ में न पंहिंजे रंग कॾहिं ईंदी। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो गौर सां रात हली था महिनत कई पर यार मूंखे हिकिड़ो शक अथव ख़बर न कहिड़ो शक इहो आहे त जीअं मां पंहिंजी मिल्कियत पूरी पे तव्हां मूंखे पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो ॿिन्ही ॿाहिरि न थी सघे थो त कंहिं ॿिए जी नज़र बि पई हुजे त पोइ हरू भरू राति वारा जो ओझा ॻा कयूं वञी धूड़ पाए पर हाणे ठुठो हिन करे आहे त हरू भरू राति जो वरी ख्वार ख़राबु थी बलाऊं लताणियूं को विचियूं को भला डंगे विझे हिन खां सुठो आहे त हींअर ई हली था कम खे पटियूं ऐं हली मूंखे जाइ ॿुधायो त मां आया किथे पूरी इहा ॻाल्हि आहे न त पोइ हीअं रही था हलो 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 तेरे छा हलो चरी पकड़ो त सभु गॾु चलूं या अकेला अकेला हलो अरे सभु गॾु था हलो भली तव्हांजी मर्ज़ी आहे। हलो हलो अलू हले जल्दी थोड़ी हिम्मत करा मिलके तक पहुंचने वाला हूं पापा परे थी तालु करे तो ॾेखारई हां जल्दी कर अरे छोरा धो करे छड़ी इन भागा यो छा तो करी मिलके बाजार दिया पर दी वो अरे हतू चाय तोरा हेडे होडे कोडे आहे त कोण अरे बी ही तो ने भागा बी तो अरे रोड लिबल
के तई सिद्धो दी बाबा कोई कीमत पे कौन दी हाँ हल हल सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।